जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां। नेशनल प्रेस क्लब हिंगोरजा में इलेक्शन की तकरीब थी गुज़री, जंहिंमें नए साल 2022-23 लाइ बाडी ठाहे नए उहिदेदारनि जो ऐलान कयो वियो। रिपोर्ट मूजिब नेशनल प्रेस क्लब हिंगोरजा में इलेक्शन की शानदार तकरीब थी गुज़री। नए साल 2022-23 की बाडी लाइ 9 उहिदेदारनि खे चूंडियो वियो। नए साल के चूंड में सदर लाल अजनो सहतो, सीनियर नायब सदर मोहम्मद ज़मान सहतो, नायब सदर इरफान सोलंकी, जनरल सेक्रेटरी इरफान सहतो, खजानची जुल्फकार आरइन, जॉइंट सेक्रेटरी मोहसन फयाज सोलंकी, ऑफिस सेक्रेटरी गद्दा हुसैन सहतो, वर्किंग कमेटी चेयरमैन बिलावल सहतो ऐं ॿिया मेंबर चूंडिजी विया। उन मौके ते तकरीब में आयल सहाफ़ी मेहमाननि सहाफ़ी नवीद अहमद खोड़ो, सफदर अहमद सहतो, कुर्बान अली मंगी, गुल हसन चांडियो, जुल्फकार अंसारी, ज़ाहिद सहतो, सहाफ़ी मंठार सहतो ऐं ॿियनि खे चूंडियल उहिदेदारनि पारां सिंधी सकाफ़ती अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। जंहिंखां पोइ आयल महिमाननि पारां चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। शाहजी मशीन ते क़ाइम यूटिलिटी स्टोर के बिना जवाब बंद करण खिलाफ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासिन इमाम ॾिनो राजपर, इल्ताफ़ हुसैन, गुलाम बाकर सोलंकी, गुलाम हुसैन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में यूटिलिटी स्टोर जे मेन दरवाज़े साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि यूटिलिटी स्टोर बंदि न कयो, रवासिन खां सहूलियत न खसियो जा नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते हुननि चयो त हितां जे 20 खां वधीक ॻोठनि जी हज़ारे रवासिन जी सहूलियत लाइ क़ाइमु थियल यूटिलिटी स्टोर खे यूटिलिटी इंतिज़ामिया बिना सबबु बंदि करण थी घुरे। जेका हितां जे रवासिन खां सहूलियत खसी वञे थी, सा सरासर नाइंसाफ़ी आहे। हितां जे रवासिन वज़ीर आज़म पारां ऐं यूटिलिटी स्टोर इंतिज़ामिया जे आला हुक़ाम खां घुर कई आहे त यूटिलिटी स्टोर शाह जी मशीन खे जल्द बहाल कयो वञे।